जी बिल्कुल इन वक्त असी मौजूद आयूं जरवार शहर में। पूरी सिंध जी हाँ जरवार शहर में भी सारेलो फसल जो है वो तैयार थी चुको है। किथे जो आहे सो रिवायती तरीक़े सां साटरी कई पे वञे त किथे जो आहे सो मशीनरी जे ज़रिए सारेले फसल जी जेकी कटाई आहे उहा जारी आहे। ॻाल्हि कयूं था सारेले फसल जे रेट जे हवाले सां त सारेले फसल जो जेको रेट हिन वक़्तु ख़रीद कयो पियो वञे उहो 2000 खां 2500 ताईं आहे। उन हवाले सां आबादकारनि खे जेको आहे सो वॾो नुक़सानु रसियो आहे ऐं जेको आहे सो 2500 रेट हुजण जे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु बि असां सां गॾु हिकु आबादगार मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी सारी जो जेको रेट आहे हिन वक़्तु 2000 खां 2500 रुपया हले थो, पर ईअं थियणु न घुरिजे। छो जो सारी जो रेट घटि में घटि 3500 रुपया थियणु घुरिजे। छो जो शुरू में असां जेकी इन जी ॿिज जेकी वरितीसीं त उहा 13000 खां 14000 ताईं जेकी चाइना जी ॿिज ईंदी आहे सारियालो, त उहा असां ख़रीद कईसीं। उन में ॿिज आहे, खाद आहिनि, काफ़ी खाद महांगा आहिनि ऐं दवायूं आहिनि। सो 2000 खां 2500 में असां जेके घुरिज आहिनि उहे पूरा कोन था थियनि। असां जेको सिंध हुकूमत खे इहा अपील कंदासीं त बराए करम जेकी सारी जी जेकी रेट आहे उहा घटि में घटि 3500 रुपया थियणु खपे, ताकी असां जेके ख़र्चु थियल आहे उहो त घटि में घटि असां लाहे सघूं। बाक़ी हाणे हिते जेकी असांजी सारी आहे उहा असांजे हथनि में जेसि ताईं आहे त उहा 2500 ताईं रेट आहे। जॾहिं असांजे हथनि मां उहा शइ निकिरी वेंदी आहे ताजरनि वटि, पोइ उहा साॻी सारी जी जेकी रेट आहे उहो 3500 खां 4000 रुपया अॻिते उहे पोइ जेकी रेट निकिरंदा आहिनि। सो पहिरियां तव्हां रेट कढियो ताकी आबादगारनि खे फ़ाइदो थिए। जी तव्हां आबादगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। आबादगार सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सारी जो जेको रेट आहे उहो वधि खां वधि 3500 ते कयो वञे, जीअं आबादगारनि खे रिलीफ मिली सघे। जी